मटियारी मां ख़बर ॾींदा आहियूं त सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िला मटियारी पारां मरकज़ी अॻवान ॾियाम शौकत अबड़ो, ज़िला अॻवान रसूल बख्श सोलंकी, रियास चांडियो, अब्दुल हकीम नूपोटो जी अॻवानी में नवाबशाह पुलिस जे ख़िलाफ़ प्रेस क्लब मटियारी आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में शरीक STP कारकुन नवाबशाह ज़िले जे SSP ऐं सिंध हुकूमत ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कई। मुज़ाहिरनि जो चवणु हो त STP कारकुन मथां SSP अमीर मसूद मक्सी जी पुलिस गर्दी जी शदीद मज़म्मत कंदे खेसि ख़बरदार करणु चाहियूं था त STP जा कारकुन निंदड़ का न आहिनि। पूरी सिंध सरापा एहतिजाज ऐं मुज़ाहिरनि जो चवणु हो त अमीर मसूद मक्सी ज़रदारी माफ़िया जी वंगार वहंदे पुरअमन एहतिजाज कंदड़नि कारकुननि खे सख़्त तशद्दुद निशानो बणायो ऐं कई कारकुन गिरफ़्तार कया विया। नवाबशाह पुलिस चादरी चौधरी जो तक़दुस पामाल कंदे STP जे मरकज़ी अॻवान निसार कीरियो जे घर में गिड़ी संदसि घर वारी ऐं संदसि भेण खे गिरफ़्तार करे साबित कयो त सिंध हुकूमत हाणे MQM जे चवण ते हलंदी। मुज़ाहिरनि फौरी तौर SSP शहीद बेनज़ीराबाद खे हटाइण जो मुतालबो कंदे एहतिजाज जारी रखण जो ऐलान कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।